मुझा मोहतरम दोस्तों भाइरो, अज जो प्रोग्राम बसिलसिले ख़त्मुल क़ुरान इन दीनी इदारे जे जामे मस्जिद में थी रहियो आहे, जो में तव्हां सां शरीक थिया आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे तरफ़ से तव्हां असांजी हाज़िरी खे इन वेहण खे मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। जंहिं हाफ़िज़ सबोरे क़ुरान पढ़ियो ऐं जंहिं जमात सबोरी क़ुरान ॿुधो, अल्लाह ताला उन्हनि जे इन नेक अमल खे पंहिंजे बारगाह में शरफ़ क़बूलियत अता फरमाए। रमज़ान शरीफ़ जो मुक़द्दस महीनो आहे, आख़िरी अशरो शुरू थी चुको आहे। पाण फरमायूं अव्वलु रहमतुन औसतु मग़फ़िरतुन व आख़िरु इत्क़ुम मिनन नीरान, औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमायूं रमज़ान शरीफ़ जा इब्तिदाई जेके 10 ॾींहं आहिनि उहे रहमत जा आहिनि, दरमियानी अशरो मग़फ़िरत जो आहे, आख़िरी अशरो जहन्नम खां आज़ादी जो आहे। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला असांखे पंहिंजे रहमत ऐं पंहिंजे बख़्शिश नसीब फरमाए, ऐं हीउ आख़िरी अशरो बि जॾहिं तकमील ते पहुचे त अल्लाह ताला असांखे उन्हनि में लिखे जेके जहन्नम खां आज़ाद हूंदा। दुनिया जो जहान आहे, अमल जो जहान आहे। अल्लाह तबारक व तआला हज़ूर जे उम्मत सां एॾियूं वॾियूं भलायूं कयूं आहिनि, जो अमल थोरो कंदो अजुर घणो मिलंदो। फरमाए मन जा बिल हसनत फलहु अशरु अमसालिहा, जेको हिकिड़ी नेकी कंदो त 10 ते सवाब मिलंदो। हिकिड़ो रोज़ो मिलंदो, हिकिड़ो रोज़ो रखंदो त 10 रोज़नि जो सवाब, 30 रोज़ा रखे त 300 ॾींहंनि जो सवाब, ऐं 10 रोज़ा 6 रोज़ा शवाल जा रखे त 60 ॾींहंनि जो सवाब। साल में कुल ॾींहं ई 360। जे इहे 30 रोज़ा रमज़ान जा पूरा रखें, 6 रोज़ा शवाल जा रखें त सॼे साल जो सवाब जो, त हिन सॼो साल रोज़े में हुयो। एॾो अल्लाह तबारक व तआला हिन उम्मत सां इहो वॾो एहसान करे। ऐं इन रमज़ान शरीफ़ में अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त हे क़ुरान असां इन रमज़ान में नाज़िल कयो। कहिड़ी राति में? फरमाए इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतुल क़द्र, इन क़ुरान पाक खे लैलतुल क़द्र वारी राति में, रमज़ान शरीफ़ जे महीने में, पर लैलतुल क़द्र वारी राति में लोह महफूज़ खां वठी आसमान दुनिया ताईं इन हिकिड़ी राति में नाज़िल थियो आहे। आसमान दुनिया खां वठी करे पैगंबर पाक जे क़ल्ब अतर ते 23 सालनि जे अरसे में इहो क़ुरान नाज़िल थियो आहे। ऐं इहा राति वरी जंहिंमें क़ुरान नाज़िल थियो आहे केॾी बरकत वारी आहे। फरमाई ऐं हिनजो तोखे ख़बर आहे त इन जो केॾो शान आहे। इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतुल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र, लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ़ शहर। 1000 महीननि जे रातिनि जे इबादत खां इन हिकिड़ी राति जी इबादत भली आहे। 12 महीना हिकिड़ो साल, 24 महीना 2 साल, 48 महीना 4 साल, 1000 महीनो माना त 83 साल जी उमिरि हिक पासे, हिन हिकिड़ी राति जी इबादत अञा वधीक भली आहे। इहा बि हिन उमिरि सां भलाई आहे। इहो बि रब तबारक व तआला असां तव्हांजे मथां एहसान कयो आहे। चूं शानश निगाह मूसा कर शुदन उम्मतश तमन्ना कर। पोइ जॾहिं हज़रत मूसा हज़ूर जे शान खे ॾिठो ऐं उन जे उम्मत जे शान खे, त पोइ रब साईं खे अर्ज़ु कई त रब मूंखे बनी इसराइल जो नबी न करे हा, मूंखे इन आख़िरी नबी जो उम्मती करे हा त भलो। अंबिया बि रीसां कंदा विया त असां इन आख़िरी नबी जा उम्मती थी। अज़ीज़ो तव्हां असां उन आख़िरी नबी जा उम्मती आहियूं। अॼु असां अमली मैदान में वेठा आहियूं। अॼु असां खां हज़ूर जी सुन्नत छॾाए थी वञे, अलाह जे फर्ज़ में सुस्ती थिए थी पई, ऐं दीन इस्लाम जे कमनि में असां पोइते ई पोइते। हालांकि अंबिया बि रीसां कंदा विया त असां आख़िरी नबी जा उम्मती हुआ। इहा राति लैलतुल क़द्र जी राति बि हिन आख़िरी अशरे में अचे थी। आख़िरी अशरे में एॾी वॾी फज़ीलत वारी राति। अलाह जे नबीअ खां सहाबा किराम पुछनि था त साईं इहा राति आख़िरी अशरे में त अचे थी, पर उहे कहिड़ियूं रातियूं आहिनि, कहिड़ियुनि रातियुनि में असां इन राति खे ॻोल्हियूं?
फरमायो रमज़ान शरीफ़ जे आख़िरी अशरे जे 21 रातनि में 21 रमज़ान, 23 रमज़ान, 25 रमज़ान, 27 रमज़ान, 29 रमज़ान, ये पोयूं 5 रातियूं 21 जूं रातियूं आहिनि। फरमायो इन रात में इन रात खे ॻोल्हियो, इहा रात एॾे वॾे क़द्र वारी आहे, एॾे वॾे मंज़िलत वारी आहे, एॾी वॾी अमाल जे हिसाब सां इन रात जो कोई बि मुक़ाबिलो काई बि इबादत नथी करे सघे। इहा रात एॾी वॾी फज़ीलत वारी। उलमाए किराम मुफ़स्सिरीन इज़ाम जा मुख़्तलिफ़ अक़वाल आहिनि। उलमा चवनि था त अल्लाह तबारक व तआला 7 जे अंग खे पसंदि फरमायो आहे। 7 जे अंग खे रब साईं पसंदि फरमायो आहे। सबा समावात, आसमान जा तबका 7, ज़मीन जा 7 तबक, बैतुल्लाह जो तवाफ़ 7 चकर, शैतान खे पथरियूं 7, सफ़ा मरवो 7, थी सघे थो 20 ऐं 7 27। उलमा लिखनि था त 27 थी सघे थो 27 हुजे। नमाज़ जेका असां पढ़ूं था, जेका वॾे में वॾी आला में आला इबादत आहे। हज़ूर जन फरमायो क़ुरतु ऐनी फ़ी सलात, मुंहिंजे अखियुनि जो ठार निमाज़ अथव। इहा निमाज़ बि माण्हू 7 उज़वनि ते पढ़ंदो आहे। 2 पेर ज़मीन ते खोड़ींदो आहे, जंहिं ते बीहंदो आहे, 2 गोॾा रखंदो आहे, 2 हथ रखंदो आहे, इहे 6 7 पेशानी। इहा निमाज़ बि 7 उज़वनि ते पढ़ूं था असां। क़ुरान पाक जूं मंज़िलूं बि 7, अलहमद शरीफ़ जूं आयतूं बि 7। रब ने फरमायो तो वलक़द आतैनाक सबअम मिनल मसानी वल क़ुरानिल अज़ीम। ऐं नबी असां तोखे 7 आयतूं ॾिनूंसीं जेके बार बार नाज़िल थियूं। अलहमद शरीफ़ उहा सूरत आहे जेका मक्के में जुदा नाज़िल थी आहे, मदीने में जुदा नाज़िल थी आहे। ऐं तोखे क़ुरान बि ॾिनोसीं 7 आयतूं जेके बार बार लथियूं, ऐं तोखे क़ुरान बि ॾिनोसीं, उन जूं आयतूं बि 7 आहिनि। ऐं क़ुरान पाक जे अंदरि हज़ूर जन फरमायो लिकुल शैइन क़ल्बुन व क़ल्बुल क़ुरान यासीन। फरमायो त हर शइ जी दिलि थींदी आहे, क़ुरान पाक जी दिलि अथव यासीन मुबारक। ऐं यासीन जी जेका ज़कात निकिरंदी आहे त उते मुबीन जो लफ़्ज़ बि 7 दफ़ा अचे थो, जिते पढ़णो पवंदो आहे कुझु, पोइ यासीन जी ज़कात निकिरंदी आहे, उन जो तइदाद बि 7 आहे। ऐं क़ुरान पाक जे वरी आख़िरी जेके पारा आहिनि, 7 सूरत आहिनि जेके हामीम सां शुरू थियनि थियूं। सूरह शुरा, दुखान वग़ैरह जेके इहे 7 सूरतूं आहिनि जेके हामीम जे नाले सां शुरू थियनि थियूं। क़ुरान पाक जो सॼो ख़ुलासो वरी उन्हनि सूरतुनि में आहे, उन्हनि जो तइदाद बि 7 आहे। उलमा लिखनि था त थी सघे थो 27, पर ज़रूरी न आहे। ही उन्हनि जा अक़वाल आहिनि जेके तव्हांखे ॿुधायूं था, छो त इहा राति अचण वारी आहे। तव्हां त असांजे मुस्लमाननि दोस्तनि में कुझु न कुझु इबादत जो जज़्बो पैदा थिए, शौक़ु पैदा थिए। मुफ़स्सिरीन किराम लिखियो आहे त जेकॾहिं इन आख़िरी अशरे में माण्हू एहतमाम करे थो इशा जी निमाज़ जमात सां उला तकबीर में, तकबीर तहरीमा में इमाम सां अल्लाहु अकबर गॾु कयईं, वरी निमाज़ पूरी करे वञी घर सुतो, वरी सुबुह जो उथियो सहरी कयईं, ऐं सिंग चवाणी सुबुह जो वरी निमाज़ ते आयो त बि इमाम सां गॾु अची करे तकबीर उला में अची करे अल्लाहु अकबर शरीक थियो। इन्हीअ जे नाम अमाल में बि ख़ुदा उन राति जो उहो इबादत वारो हिसो लिखाए छॾींदो आहे, जो त हिन सॼी राति इबादत कई। अलाह ते एॾो महिरबानी आहे। फरमाए नब्बे इबादी अन्नी अनल गफूरुर रहीम। ऐं नबी मुंहिंजे ॿारनि खे ख़बर ॾे त मां बख़्शणहार आहियां, मां बख़्शणहार आहियां। अल्लाह तबारक व तआला बाने जे दिलि खे ॾिसंदो आहे त हिन बाने जे दिलि में तड़प केतिरी आहे, हिन बाने जे दिलि में इख़लास केतिरो आहे, हिन बाने जे दिलि में शौक़ु केतिरो आहे। बाक़ी असां त कमज़ोर आहियूं, असां त नातवां आहियूं, कमज़ोर आहियूं। इन जे करे अलाह से इन राति खे मख़फ़ी रखी छॾियो त थी सघे थो इंसान वीचारो को दिलि जो मरीज़ आहे, कंहिंखे दिमाग़ खे चकर आहिनि, को वीचारो बीमार अहिड़ो लाचार थी पियो जो उन राति हे न उथी सघियो, ऐं हुनखे मालूम हुजे हा त हीअ राति या मां वई त उनजे अफ़सोस ऐं हसरत जो को अंदाज़ न हुजे हा। इन करे रब साईं इन शइ खे मख़फ़ी रखी छॾियो आहे। तव्हां त हे बानो अमल कंदो रहे त हिन जे नाम जे अमाल में बि मां इहो सवाबु लिखाए छॾियां बसि।
इनखे मुख़्तस न कयो रब तबारक व तआला। इहा ख़ासि बात आहे। जेकॾहिं ॿी ॿियो वजह इहो हो त जेकॾहिं इहा मालूम हुजे हा त पोइ जीअं असांजा अॼु दोस्त खाईंदा पींदा वतन था, चवनि हा त ठहियो इहा हिकिड़ी राति आहे, इन राति में उथी करे इबादत कंदासीं, 80 साल जी इबादत जो सवाबु मिली वेंदो, त बाक़ी छाजे लाइ ॿियो वधीक कोशिशि कयूं। हाजी सगुरा हिकिड़ा वेंदा आहिनि न हज ते, पोइ चवंदा आहिनि बैतुल्ला में निमाज़ पढ़ी आयासीं, बसि लख निमाज़ जो सवाबु थी वियो। पोइ हिते ईंदा त वरी सुस्ती कंदा निमाज़ में, उहे हाजी सुस्ती कंदा निमाज़नि में, हाजी सुस्ती कंदा आहिनि। अरे बाबा तव्हां त बैतुल्ला जी ज़ियारत करे आया हो, रोज़े रसूलुल्लाह जी ज़ियारत करे आया आहियो, तव्हां त पेश थियो, असां लख निमाज़ पढ़ी आयासीं त छा। अज़ीज़ो असां कमज़ोर आहियूं, असां कमज़ोर आहियूं। अलाह से फरमाए तो लैसल इंसान इल्ला मा सा, इंसान जे हथ में कुझु बि न आहे मगर कोशिश आहे। जेको माण्हू कोशिश कंदो आहे त पंहिंजे मुराद खे पहुचंदो आहे। अल्लाह तबारक व तआला असां सभिनी खे कोशिश ऐं महिनत जी तौफ़ीक़ अता फरमाए। इंतिहाई बरकत वारा ॾींहं आहिनि रमज़ान शरीफ़ जा। इहे ॾींहं ऐं रातियूं, इहे सातूं, हिकिड़ी हिकिड़ी घड़ी, हिकिड़ो हिकिड़ो लम्हो असांजे लाइ इंतिहाई क़ीमती आहे। इन पंज लम्हात खे असां ज़ायो न कयूं। रमज़ान शरीफ़ में कलमो तौहीद जो घणो पढ़बो आहे, ॾींहं राति अलाह जो नालो, ॾींहं राति, सुबुह शाम, ऐं दुरूद पाक कसरत सां पढ़बो आहे, इस्तग़फ़ार कसरत सां कबो आहे। जन्नत जी घुर, जन्नतुल फिरदौस जी घुर घणी कबी आहे, जहन्नम खां पनाह वठबी आहे। रब साईं असांखे जहन्नम जी बाहि खां बचा, असांखे जन्नतुल फिरदौस। हज़ूर जन फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पाण फरमायो जॾहिं जन्नत जी घुर कयो न त पोइ जन्नतुल फिरदौस जी घुर कजो, छो त जन्नतुल फिरदौस मुंहिंजे पाड़े में हूंदी। जेको मुंहिंजो घर हूंदो, मुंहिंजे घर जे पाड़े में जन्नतुल फिरदौस हूंदी। अलाह ही शहर आहे सकरन जो शहर, हिन जा 4 तरफ़ आहिनि, ओलह, ओभर, उत्तर, ॾखिण। माण्हू को प्लाट में जेके करनि था न, जेके अलाए हिन जाइ ते रेट चवंदे हिते तव्हांखे मिलंदो 7 लखनि में वेसो मिलंदो, हिते तव्हांखे मिलंदो साईं 3 लखनि में वेसो, हिते 2 लखनि में वेसो। बाबा हिते 1 लख में, होॾे 7 लखनि में, हेॾे 3 लखनि में, होॾे 2 में। शहर त साॻियो आहे, पाणी साॻियो, शहर साॻियो, सभु शइ इहो। चए बाबा जेको 7 लखनि में तोखे वेसो मिलंदो न, उहा पाड़ो बि त ॾिस न, उहो पाड़ो जेको आहे उहो तमामु आला क़िस्म जो आहे, उहो पाड़ो भलो आहे, रेट पाड़े जो आहे, अघु पाड़े जो आहे। बाक़ी होॾे ॿिया जेके न पाड़ा आहिनि उनमें उहो पाड़ो घटि आहे। हे पाड़ो जेको आहे तमामु वॾो आहे। हज़ूर जे पाड़े में जेका जन्नत हूंदी उनजो शान घटि हूंदो। दुआ कयो अल्लाह ताला हज़ूर जे उम्मती खे जन्नतुल फिरदौस नसीब फरमाए, तव्हां असांजे गुनाहनि खे रब साईं बख़्शिश फरमाए। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उन्सा वहुव मुमिनुन फलनुहयियन्नहु हयातन तय्यबा। अल्लाह ताला फरमाए थो, जेको बि तव्हां मुंहिंजो मर्द आहे चाहे औरत आहे, नेक अमल करनि था, सालिह अमल करनि था, भला अमल करनि था, हज करे थी औरत या मर्द, उम्रो करे थी औरत या मर्द, रमज़ान जा रोज़ा, निमाज़ूं, नफ़ली इबादत, फर्ज़ी इबादत, माली इबादत, बदनी इबादत, हर लिहाज सां क़ुरान जी तिलावत, ज़िक्रुल्लाह, मर्द बि करनि था, औरतूं बि करनि थियूं। अल्लाह ताला फरमाए थो, जेको बि तव्हां मुंहिंजो नेक अमल करे थो, मर्द आहे चाहे औरत आहे, शर्त इहा आहे त वहुव मुमिनुन, ईमान हुजेसि, ईमान हुजेसि, अक़ीदो मज़बूत हुजेसि त ख़ुदा खां सवाइ ॿियो को मुश्किल कुशा कोन्हे, ख़ुदा खां सवाइ ॿियो हाजत रवा कोन्हे, अल्लाह तबारक व तआला खां सवाइ ॿियो कोई बि ख़ैर ऐं शर जो मालिक न आहे। उन जे हथ में सभु शइ आहे, क़ादिर मुतलक उहो ई आहे, ख़ैर ऐं शर उन जे हथ में आहे, तंदुरुस्ती बीमारी उन जे हथ में आहे, इज़त ज़िलत उन जे हथ में आहे। रब तबारक व तआला जे कुवत खां ॿाहिरि के मथे न आहे, ख़ुदा जी कुवत सभ खां मथे आहे, ऐं रब तबारक व तआला जे इल्म सभ जे मथां मुहीत आहे, ऐं रब तबारक व तआला असां सां गॾु आहे, ऐं असांखे जेका बि तकलीफ़ पहुचे थी या जेको कुझु बि आहे उहा सभु असांखे पंहिंजे अमलनि जी शामत आहे, पंहिंजे अमलनि जी। ज़हरल फ़साद फिल बर्रि वल बहर बिमा कसबत ऐदिन नास, जेकॾहिं का तकलीफ़ पहुचे थी, हालात जेकॾहिं के शहरनि जा देहातनि जा ख़राब थियनि था,
उहे असांजे पंहिंजे अमलनि जे पंहिंजा करतूत आहिनि बाक़ी हर शइ आहे अल्लाह तबारक ताला जे कब्ज़े कुदरत में ईमान ई हो जेकॾहिं ईमान कमज़ोर आहे अक़ीदे में फितूर आहे त ख़ुदा खां सवाइ हे पीर बि साईं वॾी हस्ती आहे माण्हू वेंदा न बस में पोइ कंहिं कुबे खे छॾ को ॻाढ़ो को साओ को नीरो को घेडो को रंग हूंदो न पोइ उतां बस में वेठा बस में हूंदा 5 वक़्त निमाज़ी बि पढ़ंदो ऐं हर रकात में इहो ज़रूरु पढ़ंदो अलम शरीफ़ पढ़ंदो आहे रकात में पढ़ंदो बि साईं इहा के नाबुदो इहा के नस्ते अलाह तुंहिंजी इबादत कयां थो तोखां मदद वठां थो इन जो मतिलबु इहो आहे न निमाज़ी माण्हू 5 वक़्त निमाज़ी माण्हू इहो माण्हू बस ते वेंदो न पोइ कुबे खे ॾिसो पोइ बि बाहूं ॿधो साईं तूं बि भलाई कजांइ तूं बि सणाई कजांइ साईं तूं बि भलाई कजांइ परे खां वञे कुबे खे वेठो बाहूं ॿधंदो असां 15वीं सदी जे मुस्लमाननि जो हाल इहो अक़ीदे खे मज़बूत बनायो ख़ुदा खां सवाइ ॿिए जे हथ में कुझु बि न आहे अल्लाह तबारक व तआला नफ़ो नुक़सान उन जे हथ में आहे मुश्किल कुशा उहो ई आहे हाजत रवा उहो ई आहे क़ादिर मुतलक़ उहो ई आहे रब तबारक व तआला असां सां गॾु बि आहे फरमाए वो माकुम ऐन माकुम तुम तव्हां जाते बि आहियो मां तव्हां सां गॾु आहियां तव्हां जाते बि आहियो हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम खे भाइनि ॿधी खूह में छॾियो हज़रत यूसुफ जे अबे खे बि ख़बर कान्हे त मुंहिंजो बचो किथे आहे हालांकि नबी हुयो याकूब अलैहिस्सलाम हाणे इहा हिकु त यूसुफ खे ख़बर हुई ॿियो भाइनि खे ख़बर हुई त किथे छॾियो अथसि ॿियो रब खे ख़बर हुई त यूसुफ खे ॿाहिरि किथे छॾे आया ॿिए खे ख़बर ई कान्हे अल्लाह तबारक व तआला वो माकुम ऐन माकुम उते उन जाइ ते अल्लाह ताला खे ॿाॾाई उन खूह में रब साईं हज़रत यूसुफ जी परगुर लथी उहो रब उन सां गॾु हुई हज़रत यूनुस बिन मता टपोर ने दरिया माण्हुनि ॿाहिरि ॾिठो त हे वियो बाबरी ॿाहिरों बीह रहिया त हिन जो लाश निकिरंदो हो जीअं जो वियो त धू मची जे पेट में हाणे इहा ख़बर हिकु रब खे ई बि यूनुस खे ई त मां किथे आहियां ॿी अलाह खे ख़बर हुई त यूनुस किथे आहे ॿिए कंहिंखे बि ख़बर कान्हे ॿिया जेके ॿेड़ी में वेठा हुननि चयो त हे त ॿुधी बसि वियो पाणी अल्लाह तबारक व तआला यूनुस जे जिस्म खे सलामत रखियो मच्छीअ जे पेट में माकुम ऐन माकुम तुम तव्हां जाते बि आहियो ख़ुदा तव्हां सां गॾु आहे ॾिसो ख़ुदा खे ख़बर हुई त यूनुस किथे आहे ऐं यूनुस मच्छीअ जे पेट में समुंड जा सैर करे थो महफ़ूज़ आहे अलाह फरमाए थो त उन जी निगरानी बि असां कईसीं उन मच्छीअ जे पेट मां बि असां ॿाहिरि कढियोसीं पोइ जॾहिं मां रब खे पुकारे अज़ीज़ो मुश्किल हल करण वारो रब असां माण्हू उॿारा आहियूं ॾाढा छोकिरो शादी कंदो न 6 महीननि खां पोइ बसि चवंदो बसि ॿार जाए पुटु जाए पुटु जाए पुटु जाए 6 महीना मस गुज़रंदा हुन ॿेर जाप न खाईंदो हुन खूह जो पाणी पींदो हुन झंडे जे हेठां चवंदो हिते पोइ वरी हिन पीर ते वञो हुते पाणी भर पोइ किथे वञी करे को कपिड़ो ॿधी आहे कंहिं ख़बर में वञी करे कपिड़े लीड़ ॿधी आहे कंहिं पीर ते वञे हेॾे वञे इहो नथो सोचे अरे बाबा कुझु 8 फरजनि थियूं कहिड़े पीरनि ते वञे अलाह ॾियण वारो रब ॾींदो आहे सभु शइ रब जे हथ में आहे उनजो हिकिड़ो वक़्तु मुक़ररु आहे हिकिड़ी माई हिन वेचारी खे पुटु जायो वई पीर ते वई पुटु हल न पीर ते अलाह साईं पुटु ॾियणो रब साईं हुनखे पुटु ॾिनो पोइ साईं पुटु त थियो माई वीचारे हुनखे हर हर भई नचाए मूंखे हे पीर ॾिनो आहे पीर ॾिनो आहे कुझु वक़्तु थियो ॿार जहिड़ो ॿार हो न बीमार थी त हाणे माई वीचारी साह अंदरि ॿार कुदरतनि ॿार फोत थी वियो त पोइ वीचारे पीर ते मुंहुं करे बुझा ॾे पए त पीर हे थी अहिड़ो पुटु मूंखे छो ॾिनो हे सिकी लथो जो मूंखे वरी मोटाए वरिते असां इहे पीर जहिड़ा बुझा बि खाईंदा आहिनि अलाह साईं जे हथ में आहे सभु शइ इंसाननि जे हथ में कोन्हे का इहो असांजो अक़ीदो इहो आहे न जल्दी में कावड़ जो था जल्दी में फ़ैसिले जी घुर हाणे ई पुटु थिए हाणे हीअं थिए हाणे हीअं थिए वरी वियो अलाह साईं हुनजी हयाती एतिरी कई त वरी वीचारो पीर खे गारियूं पीर अल्लाह तबारक व तआला शर सम्झो था आमीन अज़ीज़ो वो माकुम ऐन मा कुंतुम तव्हां जाते बि आहियो रब तव्हां सां गॾु आहे फरमाए नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद मां जे बाने खे साह जे रग खां बि वधीक वेझो आहे पोइ माण्हू जॾहिं एॾो रब क़रीब बि आहे पोइ माण्हू मुश्किल में कंदा आहिनि जाल ई
या दस्तगीर या फिलान या एॾो असांजो अकुल तमामु किरियल जो रब जेको साह जे रग खां बि वेझो आहे उन्हीअ खे नथा पुकारियूं गॾु बि आहे ॾिसे बि अथो समी बि आहे बसीर बि आहे अलीम बि आहे ख़बीर बि आहे असांजे हरकात सकरात खां वाक़िफ़ बि आहे असांजे मुक़दर खां बि वाक़िफ़ आहे असांजे मुस्तक़बिल खां बि उहो माफ़ूज़ उहो ई वाक़िफ़ आहे त अॻिना हली करे हे बचो हिन जे लाइ हे पुटु जंहिंजे लाइ अॼु सिके थो इहो पुटु हिन जे लाइ इज़त जो सबबु बणिबो या ज़िलत जो सबबु बणिबो इहो पीउ इन पुट जे करे पादर खाईंदो या इज़त मिलंदसि हिनखे हिन पुट जे करे घणी अहिड़ी औलाद हूंदी आहे हज़रत साईं वॾा रहमतुल्लाह अलैह चवंदा ॾाढा साईं हज़रत रहमतुल्लाह अलैह चवंदा पुट औलाद टे क़िस्म हूंदी आहे हिकिड़ा हूंदा आहिनि पुट ॿिया हूंदा आहिनि सपूट टिया हूंदा आहिनि मुट जा मुट पाण फरमाईंदा पुट उहे आहिनि जेको पीउ जो फरमाबरदार पीउ जे नक्शे क़दम ते हले पीउ जे दोस्तनि सां दोस्ती पीउ जे यारनि सां बि ओड़ो बर्ताव हले ऐं सपूट उहे हूंदा आहिनि जेके पीउ जे यारनि सां त हलिया पर पंहिंजे अख़लाक ख़ुशि अख़लाक सां पंहिंजे उन हुस्न मिज़ाजी जे करे अञा वधीक पंहिंजा हमनवा बणायूं अञा वधीक दोस्त यार बणायूं पंहिंजे उन हुस्न किरदार जे करे अख़लाक जे करे अञा वधीक दुनिया जे अंदरि पंहिंजा हमनवा दोस्त बणायूं इहे वरी सपूट थींदा आहिनि जो वधीक अञा क़दम चाढ़े रखियऊं पीउ जे यारनि सां त निभायूं पर अञा बि पंहिंजे ख़ुल्क अख़लाक सां पंहिंजे मुआशिरे में माहौल में अहिड़ो बर्ताव कयूं अवाम उल्लास सां इंसान ज़ात सां ख़ुदा जी मख़लूक सां जो हर हिकिड़ो माण्हू उन जो मुंहुं ॾिसण खां ठरे उन सां ॻाल्हाइण जे लाइ बि माण्हू सिखे इन जे करे इन माण्हू सां झटि कचहरी कया इन सां झटि वेही करे ॻाल्हियूं कया इहे सपूट टिया उहे हूंदा आहिनि जेके वॾा त थींदा पोइ पीउ जे वीचारे जे पटके में हथ पोइ चोरियूं कंदा धारा कंदा पोइ चङे जवानी माण्हू सां सुठो न हलंदा पोइ माण्हू सां ॿ दफ़ा लाइक़ जे करे पोइ वीचारो पीउ जेल में जंहिं महिल पुलिस ईंदी छोरो त वञी करे भॼी वेंदो पर पीउ हुनजो जेल में हलबा तुआरे पुट चोरी कई आहे ढगी तुआरे पुट खां थी पोइ पीउ वियल अल्लाह तबारक व तआला खे सॼो इल्मु आहे मुक़दर जो इल्मु उन्ही खे आहे पंहिंजो मामलो बानो रब जे हवाले कर त रब जेका तुंहिंजी मर्ज़ी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खे 85 साल खां पौधो पुटु थिए हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम खे ॾिसो केॾो हज़रत याहया केॾी उमिरि खां पोइ थियो असांजा अॼु मुस्लमान जेके वीचारा पंहिंजो सॼो अक़ीदे जो खानो ख़राब करे था छॾनि अल्लाह फरमाए थो मन अमिल सालिहम मिन ज़करिन औ उन्सा वहुव मुमिनुन शर्त लॻाए छॾियो रब साईं इन हालत में त मोमिन हुजे शर्त आहे त मोमिन हुजे ईमान हुजेसि रब जे ज़ात ते यकीन हुजेसि त सभु कुझु करण वारो रब आहे त पोइ उन खे पाकीज़ा ज़िंदगी अता कंदासीं उन जो अमल बि मक़बूल आहे 3 शर्त आहिनि अमल साले जे क़बूल थियण जा 3 शर्त आहिनि जेको माण्हू दौर करे थो नमाज़ पढ़े थो हज करे थो ख़ैरात करे थो 3 शर्त आहिनि सभ खां पहिरें नंबर में शर्त इहो आहे त ईमान हुजे बेईमान माण्हू जो अमल साले क़बूल कोन थींदो आहे पाणे जे करे को ख़ैरात करे त क़बूल थींदसि पाणे जी ख़ैरात क़बूल कोन थींदी ईमान ई कोन दुनिया में उनखे फ़ाइदो थींदो बाक़ी आख़िरत में कोई हिसो ई कोन उनखे यकीन ई कोन्हे आख़िरत बास बादल मौत जो मुनकिर आहे उनखे छा जो आख़िरत में फ़ाइदो थींदो त नेक अमल जे क़बूल थियण जे लाइ सभ खां पहिरें नंबर में शर्त ईमान ऐं ॿिए नंबर में हज़ूर जे सुन्नत जे मुताबिक़ पैगंबर पाक जे तरीक़े जे मुताबिक़ छो त रब साईं फरमाए थो मां आताकुम रसूल फखुज़ू व मां नहाकुम अन्हु फंतहू जेका शइ रसूल ॾे वेठो वञे ते अमल कयो जेका झले वेठो उनखे फिटो कयो बसि हज़ूर जे तरीक़े ते हले जेकॾहिं हज़ूर जे तरीक़े जे ख़िलाफ़ हूंदो त उनजो ईमान हुजेसि पर क़बूल कोन थींदुसि हज़ूर जे तरीक़े जो उतड़ आहे न ईमान बि हुजेसि हज़ूर जे तरीक़े जे बि मुआफ़िक़ ऐं 3 नंबर में इख़लास हुजेसि रिया न हुजेसि नुमा न हुजेसि वॾियूं टिकियूं निमाज़ा पढ़े थो जीअं माण्हू चवंदो वञ जुनैद बगदादी जो भाउ लॻे हे माण्हू चवंदो वॾो निमाज़ी आहे वॾो ख़ैरात करण वारो आहे ऐं पोइ माण्हुनि जी ख़ैरात करे पोइ माण्हुनि ते वेठो वाझाए त माण्हू मुंहिंजे लाइ छा था तासुर क़ाइमु करनि त वाह जो ख़ैरात कई माण्हुनि जे वाह वाह ॾे कन हुजेसि फला नुक़ीम लहुम यौमल क़ियामत वज़न आहे इन अमल जो क़यामत जॾहिं कोई वज़न कोन थिए 3 शर्त आहिनि अमल साले जे क़बूल थियण जा
अजीजो दुनिया में असां हलूं था, दुनिया में घुमूं था, ये असां अमली मैदान में हलूं था। अमल उहो कजे जेको ख़ुदा वटि क़बूल बि त थिए न। असां सॼी उमिरि अमल करे 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 खोइजी वञूं, अमल क़बूल ई न थिए, पोइ कहिड़े कम जी? पोइ इहा ज़िंदगी छाजे लाइ? ज़िंदगी आमद बराए बंदगी, ज़िंदगी बे बंदगी शर्मिंदगी। ज़िंदगी मिली इबादत जे लाइ आहे, इबादत खां सवाइ त ज़िंदगी तो कान, इहा त शर्मिंदगी आहे। ऐं उहा